कराची के इलाइक़े आयशा मंज़िल में फर्नीचर की दुकान के खौफनाक बाहि 2 ॼणा सड़ी फोत, 2 ज़ख़्मी, लखे रुपयनि जो सामान सड़ी रखी वियो, गाॾियूं दुकान फ्लैट भी मुतासिर। फायर ब्रिगेड अमले तरफ़ां बाहि विसाइण जूं कोशिशूं जारी। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर बाहि वाक़े जो नोटिस वरितो, रिपोर्ट तलब। जांच कमेटी भी क़ाइम। गवर्नर कामरान टिसोरी ऐं कराची के मेयर मुर्तज़ा वहाब तरफ़ां वाक़े वारे हंध जो दौरो। इमदादी कमनि जो मुआइनो। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त बाहि सबबि 2 ॼणा सड़ी फोत थी विया आहिनि। बाहि विसाइण जी कोशिश कई पई वञे। केतिरनि ई माण्हुनि खे हिफ़ाज़त सां इमारत मां कढियो वियो आहे। बाहि लॻण वारे वाक़े जी मुकमल जांच कई वेंदी। मुस्लिम लीग नून के कायद नवाज शरीफ ऐं काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन विच में 15 वरियनि खां पोइ मुलाक़ात। ॿिन्ही पार्टियुनि सीट एडजस्टमेंट ते इतफ़ाक़ करे वरितो। नवाज शरीफ चौधरी शुजात जे घर पहुची साणुसि मुलाक़ात कई। नून लीग तरफ़ां MNA जी 2 ऐं MPA जी 3 सीटुनि ते काफ लीग खे सीट एडजस्टमेंट जी आछ। अहम मुलाक़ात बाद काफ लीग तरफ़ां पार्टी क़यादत जो इजलास घुराइण जो फ़ैसिलो। मुस्लिम लीग नून अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त नवाज शरीफ खे सज़ा हिकु मज़ाक़ आहे। सज़ा ॾियण वारे घर अची माफ़ी घुरी। नवाज शरीफ जूं 2 अपीलूं ॿुधणीअ हेठि हुयूं, हिक में ज़मानत थी चुकी आहे। नवाज शरीफ चूंड विढ़ंदो ऐं 4थों भेरो वज़ीर आज़म जे उहिदे जो कसम खणंदो। शाहिद खाकान अब्बासी कॾहिं नाराज़गीअ जो इज़हार नाहे कयो। हुन पंहिंजे मौक़िफ़ सबबि इलेक्शन में हिसो न वठण जो चयो आहे। पार्टी शाहिद खाकान अब्बासी खे कंहिं मामले में पुठिते नाहे रखियो। PP अॻवाननि ते सभ खां वधीक केस नून लीग जे दौर में थिया। हाणे कंहिं सां बि इतिहाद न कंदासीं। मुल्क खां ॿाहिरि रही चूंडुनि ते ॻाल्हाईंदड़ ॾेह वापसी बाद इलेक्शन ते हिकु लफ़्ज़ बि नाहे ॻाल्हायो। PP वाहिद पार्टी आहे जंहिंखे कॾहिं बि मदद नाहे मिली। ॾखण पंजाब में PP पहिरें नंबर ते आहे। सिर्फ़ पीपल्स पार्टी चूंड मुहिम हलाए पई। PP अॻवान नासिर शाह। तहरीक इंसाफ अॻवान लियाकत जतोई जो ख़ानदान समेत GDA में शामिल थियण जो फ़ैसिलो। लियाकत जतोई सुभाणे बेटो जतोई में हम ख़याल दोस्तनि सां मुलाक़ात में मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदो। दादू में 9 डिसंबर ते निकिरंदड़ रैली में GDA जे मरकज़ी क़यादत शिरकत कंदी। लियाकत जतोई पारां GDA में शमूलियत जो ऐलान बाक़ायदा जलसे में कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां PP जे बानी चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाही खे अदालती क़तल करार ॾियण बाबति सदारती रेफरेंस ॿुधणीअ लाइ मुक़ररु करण जो फ़ैसिलो। फाही खे अदालती क़तल करार ॾियण बाबति रेफरेंस ईंदड़ हफ़्ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी लाइ मुक़ररु थियण जो इम्कान। रेफरेंस जी ॿुधणी चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में लार्जर बेंच कंदी। सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस मज़ार नक़वी पंहिंजूं दरख़्वास्तूं ॿुधणी लाइ मुक़ररु कराइण बाबति चीफ जस्टिस ऐं सीनियर जजनि खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त बिना कंहिं देर जे आइनी दरख़्वास्तूं ॿुधणी लाइ मुक़ररु कई वञनि। प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून तहत वक़्तु गुज़रण बावजूदि का बि दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़ररु नाहे थी। उन कानून तहत 14 ॾींहनि अंदरि दरख़्वास्तूं ॿुधण लाइ मुक़ररु कई वेंदियूं आहिनि। तहरीक इंसाफ जे अॻूणे चेयरमैन जी तोशाखाना रेफरेंस फ़ैसिले ख़िलाफ़ अपील वापसि वठण जी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक दरख़्वास्त रद्द करण जो फ़ैसिलो ॿुधायो। इलेक्शन कमीशन 21 अक्टूबर 2022 ते अॻूणे वज़ीर आज़म खे नाअहल करार ॾियण जो फ़ैसिलो ॾिनो हो। तौहीन इलेक्शन कमीशन केस में PTI जे बानी ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो जेल ट्रायल करण जो फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन तरफ़ां घरू वज़ारत खे 2 ॾींहनि में इंतिज़ाम मुकमल करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। स्टॉक एक्सचेंज में तेज़ी बरक़रार। पहिरियों भेरो 100 इंडेक्स 63,500 पॉइंटनि जी हद पार करे वरिती। तेज़ी सबबि 67% शेयर्स जा अघ वधी विया। डॉलर जी भेट में रुपए जे मुल्ह में इज़ाफ़े ऐं नई मॉनेटरी पॉलिसी में व्याज जी शरह में इज़ाफ़ो न थियण जी उमीद सां
सीड़पकारनि जो मोराल बुलंद। गज़ा ते इसराइल जूं वेशियाणियूं कार्रवाइयूं जारी। हिक ॾींहं में वधीक 110 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज ख़ान यूनिस, देर अलबला, नसीरात ऐं ब्रेच कैम्प ते बमबारी कई। आरज़ी जंगबंदी बाद शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 1000 ताईं पहुचण जो ख़दशो। गज़ा जी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त 7 अक्टूबर खां हिन वक़्त ताईं इसराइली हमलनि में 16,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। हज़ारे माण्हू गुम आहिनि। ख़दशो आहे त उहे मिटीअ जे ढेरनि हेठां दॿियल आहिनि। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त इसराइल खे तस्लीम करण जी ॻाल्हि थी रही आहे। हू पंहिंजनि ऐं इस्लामी हुकुमराननि आॾो वाज़िह करणु चाहिनि था त इसराइल खे तस्लीम करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। उन्हनि पाकिस्तान जी धरती ते इसराइल जी एजेंडा खे शिकस्त ॾिनी। हू फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु बीठल आहिनि। बैतुल मुक़दस संदन आहे, उन खे आज़ादु करायो वेंदो। आलमी इदारा फ़लस्तीनियुनि जे हक़नि जो एहतराम कनि। कराची जे शॉपिंग मॉल में बाहि लॻण वारे केस में गिरफ़्तार जवाबदार 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। आबिद शाह, फैज़ान सुल्तान, अदनान ऐं इमरान खे जुडिशियल मैजिस्ट्रेट ओभर जी अदालत में पेश कयो वियो। अदालत पारां जिस्मानी रिमांड मुकमल थियण ते जवाबदारनि खे ॿीहर पेश करण जो हुकुम। खैरपुर जी मेडिकल कॉलेज जी हॉस्टल में फ़ौत थियल शागिर्दियाणी स्नेहा केसवाणी जूं ॾहरकी में आख़िरी रस्मूं अदा। शहरिन जी वॾी अंग में शिरकत। नौजवान नारी जी अर्थी खॼण ते रोज़ राड़ो, माहौल सोगवार थी वियो। हिंदू बिरादरी तरफ़ां सोग में कारोबार बंदि रखियो वियो। खैरपुर जे इलाहाबाद कॉलोनी वेझो पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबिलो। 2 ॾोहारी मारिजी विया, 2 अहलकार ज़ख़्मी। मुक़ाबले में ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार अकरम शेख ऐं दिलमीर आराई सिविल अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान 2 ॾोहारी मारिजी विया ऐं 2 अहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। कंदकोट वेझो धाड़ेलनि सां मुक़ाबले में शहीद थियल पुलिस एहलकार जो मढ़ सरकारी एज़ाज़ सां मिटी माउ हवाले। ख़ालिद हुसैन अबड़े जे पुलिस हेडक्वार्टर लाड़काणे में जनाज़ नमाज़ सलामी पेश। DIG लाड़काणे जो चवणु आहे त शहीद जवान जे कातिलनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। तमामु जल्द शहीद एहलकार जे कातिलनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। कराची मां पुरस्कार नमूने गुम थियल दड़ोवासी नौजवान जो लाश हथ अब्दुल सत्तार सुमरे जे वारसनि तरफ़ां क़त्ल जो शक ज़ाहिर। ककड़ वेझो जोही बिराज ते क़ाइमकारी मोरी जे मुरमती कम में मुबैना नाक़स मटीरियल इस्तेमाल थियण सबबि मोरी 24 कलाकनि में ई टुटी पई। पाणी MN वे ड्रेन में ज़ाया थियण लॻो। पाणी न पहुचण सबबि कणक जो फसल तबाह। जोही के अंशा तालुके जे आबादगारनि में गणतीअ जी लहर छांइजी वई। आबपाशी खाते जे अमलदारनि ठेकेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे फास्ट बॉलर नसीम शाह सिहतयाबी बाद बॉलिंग शुरू करे छॾी। PCB जो चवणु आहे त नौजवान फास्ट बॉलर नेशनल क्रिकेट अकेडमी में रिहेबिलिटेशन जे आख़िरी मरहले जी शुरूआति करे वरिती आहे। हू हल्की जिम एक्सरसाइज़ ऐं जुज़वी बॉलिंग करे रहियो आहे।